हिकिड़े बादशाह धारियो बाज़ हुन सां ॾाढो प्यारु मोहबत कंदो हो। उमदियूं उमदियूं महांगियूं शयूं हुनखे खाराईंदो पीआरींदो हो। त बाज़ जा न ऐं पर वॾा हूंदा हुआ, छो जो जेकॾहिं न हुन जा वॾा हूंदा त उहो शिकार चङी तरह करे सघंदो, ऐं पर जेकॾहिं वॾा हूंदा त उहो आसानी सां उॾामी सघंदो। हिकु ॾींहुं ईअं थियो जो उहो बाज़ उॾामी वियो। उन सम्झो त मां शायदि हिते क़ैद आहियां। उॾामी हिकिड़ी पोड़ीअ जे घर वञी वेठो त उहो बाज़ हुन पोड़ी खे वणी वियो ऐं हुन सां प्यारु करणु लॻी। चयईं त ॾिसो केॾो त हिन सां ज़ुल्म थियो आहे, केतिरा न वॾा थी विया आहिनि, कॾहिं कंहिं कटियसि ई कोन। उहो हुन सां प्यारु पई करे, मुख़लिस प्यारु पई करे। हुन कंहिंजी खणी या अहिड़ी का कटण वारी शइ खणी उन जा सभई न कटे छॾिया। वरी चवणु लॻी छा ज़ुल्म आहे, हिन मथां केॾो वज़न आहे, कॾहिं कंहिं सोचियो ई न त हिन जा पर कटियूंसि, हिन जो कुझु वज़न हल्को थिए, कुझु भार घटि थिए। पोइ हुन औरत हुन जा पर कटे छॾिया कैंचीअ सां। इन जी सोच में त हिन जे मथां को वॾो वज़न आहे। उन बाज़ खां शिकार करण जी सलाहियत हली वई त उहो बाज़ रोअणु लॻो। रोई चवणु लॻो त मां हेतिरो प्यारु कयो मूंसां, मूंखे तो नाकारा करे छॾियो, मूंखां शिकार करण जी सलाहियत हली वई, मां बेपर थी वियुसि। त पोइ उहो बाज़ रोई वरी चवणु लॻो त काश मूंखे साॻियो मालिक मिली वञे, उनखे तरीक़ो हूंदो मूंखे पालण जो, हिन मूंसां एतिरो ज़ुल्म कयो। त उहो बादशाह ॻोल्हींदो ॻोल्हींदो जॾहिं हुन घिटीअ खां गुज़रियो त हुनजो आवाज़ु ॿुधी बाज़ दाहूं कयूं, रड़ियूं कयूं। त बादशाह उहो दर ठड़कायो, ॾिठईं त उहो बाज़ अंदरि वेठो आहे। उन पोड़ी औरत हुनखे अंदरि वठी वई त उहो बाज़ रोई बादशाह खे चवणु लॻो, मां सम्झंदो हुउसि त तूं जेको मूंसां करीं थो इहा मोहबत न आहे, पर हाणे मां सम्झुमि त हिन कई त मूंसां मोहबत ई, पर मुंहिंजा सॼा पर कटे छॾियईं। हिन जी मोहबत मूंखां आज़ादी खसे वरिती। त हुन रोई हुन बादशाह खे धां ॾिनी। त बादशाह चयसि त तूं बेवफ़ा आहीं, बेवफ़ाइनि खे मोटाए घर न आहे वठी हलिबो। त हुन चयोसि मूंखे बेवफ़ाई जी सज़ा त मिली आहे न, मां बेवफ़ा हुयुसि त ॾिस मुंहिंजी आज़ादी जो छा हाल थियो आहे। सो बादशाह वरी हुन ते तरस खाई ऐं हुनखे माफ़ु करे ऐं वरी उनखे पंहिंजे महल ॾे वापसि खणी वियो। सो दोस्तो, कंहिंसां मोहबत त भली कयो पर हुनजा पर त न कटियो। कंहिंसां मोहबत ज़रूरु कयो पर हुनजी आज़ादी त न छिनो। कंहिंसां मोहबत ज़रूरु कयो पर हुन ते अहिड़ी तरह सां सवारी त न कयो जो हुनजी पर्सनल ज़िंदगी कुझु न रहे। मोहबत कयो पर ईअं न कयो जो जंहिंसां तव्हां मोहबत कयो उहो हुन मोहबत जे करे तकलीफ़ में अची वञे, उहो कंहिं आज़माइश जो शिकार थी वञे।